بسم الله الرحمن الرحيم. तू भी मिट्टी जो मां भी मिट्टी जो मान वठो मज़हब खां इंसान वठो असांजी जेका अॼोकी गॾिजाणी आहे या असांजी जेका ही तंज़ीम आहे उहा निज इंसान ते भलाई ऐं इंसानी हक़नि जो जेको तक़दस पाइबार थिए थो उनखे रोकण जे लाइ जोड़ी वई आहे। असां तव्हां सभु हुन में गॾिजा आहियूं। के ॾाहे जहिड़ा ख़ूबसूरत लफ़्ज़ आहिनि त चुप ज़िंदगी आहे ऐं ख़ामोशी मौत आहे। इंसानियत जा हक़ ऐं इंसानी क़दर खे लताड़ी तरह इंसानियत जो इस्तेहसार कंदड़ धुनियूं जेके हुयूं उहे एतिरो त हावी थी वियूं जो असां ख़ामोश थी वियासीं, यानी असांखे ॼण गैर फितरी मौत अची वियो। पर मोहतरम इलाही बख़्श मेतरो साहिब जन ऐं साईं नज़ीर अहमद जामड़ो साहिब जन उन ख़ामोशीअ खे टोड़े हिकिड़ी चुरपुर जो जेको आगाज़ कयो आहे उन में असां तव्हांखे ईअं सम्झो त नई ज़िंदगी अची वई आहे ऐं उन ज़िंदगीअ में असां तव्हांखे हिकिड़ो वरी नओं किरदारु अदा करणो पवंदो। जे इलाइक़े में असां रहूं था पाराणी में त उते इंसानी हक़ तमामु घणो मुतासिर थियनि था। माण्हुनि जो रोज़गार खसियो वञे थो, माण्हुनि जी सिहत खसी वञे थी, माण्हुनि जी तालीम खसी वञे थी। उन सूरत हाल में मूंखे के शाइर जा कुझु लफ़्ज़ यादि अची विया आहिनि त कोन्हे मुल्क जो हाल ख़ुदाया, माण्हू मरनि था माल ख़ुदाया, राति बि बुख जे ख़ातिर मुड़ुसनि जा फाड़िया कपिड़ा ज़ार ख़ुदाया। असां वटि अहिड़ो हशर लॻो पियो आहे ऐं उहे इंसानी हक़नि जो इस्तेहसार थिए थो जंहिं करे ज़ाल ऐं मुड़ुस जो बि सदाईं घर में जहिड़ो हूंदो आहे। असांखे उनखे रोकण जे लाइ माण्हुनि जे रोज़गार जो तहफ़ुज़ करणो पवंदो ऐं माण्हुनि जे सिहत जो तहफ़ुज़ करणो पवंदो ऐं माण्हुनि जी तालीम जेका फ्री वई आहे उनजो तहफ़ुज़ करणो पवंदो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी।